वारी मन जी वृत्ति जो हुजण जीवन में घणो आनंद प्रकट करे थो। इहो तव्हांजे लाइ आहे। आभारी कयो, तव्हां उहो सभु करे सघंदा आहियो, अटकी विया आहियो। मां 20 दफ़ा ज़रूरु चवंदी आहियां धीअ में कि प्रभु तव्हां सभु कयो आहे, तव्हांजो धन्यवाद। तव्हांखे शैतान खे हटाइणो आहे ऐं उनखे हमेशह खटण न ॾियणो आहे। तव्हां शत्रु जे ख़िलाफ़ थी वञो। प्रभु चए थो तव्हांखे लड़ाई लड़ण जी काई ज़रूरत न आहे। जेको हालत आहिनि उहो तव्हांजे साम्हूं आहिनि, उनखे चुप करायो। तव्हां उनजे लाइ प्रार्थना कयो ऐं तव्हां अॻियां वधो। प्रार्थना करे उहो तव्हांजी जेकी स्तुति थिए थी, तव्हां उनखे धन्यवाद कयो ऐं तव्हां कीअं अॻियां था वधो। तव्हां ॾिसो उहो तव्हांजे लाइ सभु कुझु करे थो। तव्हांखे उनजी चर्चा करणी आहे, आराधना करणी आहे, उनजो धन्यवाद करणो आहे ऐं हमेशह भलो थींदो। तव्हां उहो ॻाल्हि न कयो जेको तव्हां चओ था। दाऊद चए थो त तव्हांखे हमेशह आराधना करणी आहे ऐं धन्यवाद करणो रहणो आहे ऐं तव्हां जेको कयो था तव्हांखे उहो हमेशह करणो आहे जेको प्रभु चए थो। राजा दाऊद अधु राति जो उथी करे तव्हांखे धन्यवाद ॾींदसि। अॼु सुबुह सवेरे उथी करे मां आशीष कयां। असां ॾिसूं हे 3 मां चयो प्रभु आहे 3 वॻे मां तव्हांजो धन्यवाद थी कयां। मां वरी खां 4:30 वॻे उथियसि ऐं 4:30 वॻे मां धन्यवाद कयो प्रभुअ जो। आख़िर मां 5:45 बजे उथियमि, पंहिंजी कॉफ़ी पीती ऐं तव्हांजो धन्यवाद कयो प्रभु 6:30 वॻे। तव्हां मां केतिरा ॼणा सची में विश्वास कंदा आहिनि मूंसां गॾु जेको मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हां करे सघो था इहो सभु। अगरि तव्हांखे इहो करणो आहे, 1 मिंट लाइ ॻाल्हि कंदासीं। इहा जेको विषय आहे इहो, छो त असांखे ॼाणणो आहे त असां इहो छो था कयूं। इहो सभु मां चवां थी यादि न कयो त मां हाणे तव्हांखे चवां थी जेको यादि करणो आहे। जेसिताईं तव्हां कुझु हासिल नथा करे छॾियो, उन सां पंहिंजे जीवन में ख़ुशी न मिलंदव। अगरि तव्हां इहो कयो था, उन ई तरह सां असांखे प्रभु ऐं उन जे तार ते जोड़णो आहे। उहे ई तार सां जेको असां सां जुड़ियल आहे, असांजे अंदरि आहे, आत्मिक रूप में आहे, उहो जेको असांखे ख़बर आहे। ऐं मूंखे विश्वास आहे कि अगरि तव्हां सिर्फ़ु तव्हां चई छॾियो, उहो कमु तव्हांखे ख़ुशी न ॾींदो। असल में तव्हां ग़लति इच्छा सां वञी रहिया आहियो। इन करे तव्हां सिर्फ़ु उते इहो वञी करे चई छॾियो कि तव्हांखे इहा पघार सुठी खपे ऐं बाक़ी तव्हां कमु पूरो कंदव पंहिंजो पाण ऐं तव्हांजी नौकरी पक थी वेंदी ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ो महत्व आहे। पर पोइ बि तव्हां वटि अहिड़ी नौकरी आहे जंहिंसां तव्हांजी परिस्थिति शायदि हिसाब किताब में सुधार थी सघंदी आहे ऐं तव्हां उन रीति सां पंहिंजो जीवन अॻियां वधाए सघंदा आहियो ऐं वीचारनि खे उहो खणी करे तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो। अॼु मां हिते आहियां, इन करे हिन जॻह ते आहियां। संसार जी रोशनी सां आनंद वठी थो सघां ऐं अॻियां वधी थो सघां पंहिंजे जीवन में। मूंखे लॻंदो कोन्हे इहो तव्हांजे जीवन जो संदेश थी सघे थो, मूंखे ख़बर कोन्हे, पर मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हां भावनाउनि खां वधीक आहियो। भावनाउनि खे तव्हां हक़ में रखो ऐं उनखे वस में रखो ऐं जेको तव्हां चओ था उन सां तव्हां लड़ो न, प्रभु जे वचन में रहो। मैत्री पाठ 6 पहिरां 7 वचन इहे ई सभई विषय में आहिनि। ध्यानु रखिजो तव्हांजी ॻाल्हियूं सभ खे ख़बर आहिनि ऐं उन माण्हुनि खे ख़बर आहिनि। पोइ तव्हां सुठा कमु छा कंदव? तव्हां इहे कमु प्रभुअ जी महिमा जे लाइ कयो था ऐं तव्हां चओ था कि तव्हां सुठा कमु करे रहिया आहियो ऐं सुठा माण्हू। ऐं जॾहिं तव्हां ग़रीब खे ॾिसंदा आहियो, वॾाई करण जी ज़रूरत न आहे। सभिनीनि जे साम्हूं तव्हांजे साम्हूं ऐं सम्मान हूंदो आहे। ॾाढो करण वारा मैदान ऐं रस्ते में इहो कंदा आहिनि माण्हुनि जे साम्हूं। अहिड़ो कुझु कमु लॻंदो आहे तव्हांखे करण में। तव्हांखे ॿुधायां पई, उहे पंहिंजी बख़्शिश पाए चुका आहिनि ऐं भरपूर आनंद करे रहिया आहिनि पंहिंजे जीवन में। जंहिंमहिल तव्हां इहो करंदा आहियो त तव्हांखे परोपकार इहो करणो पवंदो आहे ऐं परेशान तव्हांखे ख़बर पवंदी। ऐं जंहिंमहिल तव्हां प्रार्थना कंदा आहियो त तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हां उन जे लाइ प्रार्थना था कयो, आराधना कयो ऐं तव्हांखे उहो मिलंदो। तव्हां सच में इहो कंदव ऐं तव्हांखे इहो करणो आहे ऐं उन जे प्रति तव्हांखे उनजो फल मिलंदो। फल मिलंदो जंहिंसां तव्हां जुड़ियल आहियो। दरवाज़ो बंदि कयो रूम जो ऐं गुप्त में प्रार्थना कयो पंहिंजे पीउ जे लाइ ऐं उनजी ख़ुशीअ जे लाइ। तव्हांखे छा करे रहिया आहियो? कुझु करे रहिया आहियो ख़ुशीअ लाइ।
छो तव्हां इहो सभु करे रहिया आहियो? तव्हां ॿुधायो, अगरि तव्हां कंहिंजे लाइ कुझु करे रहिया आहियो, तव्हां ख़ुशीअ जी ज़िमेदारी छो था खणो? तव्हां फ़ैसिलो छो नथा कयो? मां हिते आई आहियां, मां ख़ुशि आहियां ऐं मां हिन सां शादी कई आहे त मूंखे ख़ुशी ज़रूरु मिलंदी। तव्हांखे हमेशह ईअं ई सोचणो आहे। ॿियनि जी सोच सां तव्हां पंहिंजी सोच छो मटींदा आहियो? उन सोच जे करे तव्हां पंहिंजे जीवन में तव्हां ॼाणे बि इहो करे सघंदा आहियो, ज़िंदगी में जाम ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जेकी अवस्था आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त असांजी कहिड़ी तकलीफ़ आहे। तव्हां पंहिंजे पाण सां ईअं छो था कयो? हिकु फ़ैसिलो कयो, मां पंहिंजी ख़ुशीअ जो जश्न मल्हाईंदमि। मां पंहिंजे लाइ कुझु करे सघां थी ऐं उहो जेको स्वार्थी न थी वञो, पंहिंजे पाण कुझु करे रहियो, ॿियो कोई तव्हांजी ज़रूरत छो पूरी करे? तव्हां पंहिंजे पाण इहो सभु कयो। तव्हांखे बदिलणो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे बदिलियो ऐं जेकी बि ॻाल्हियूं आहिनि उनखे ज़रिया उहो ठाहियो त तव्हां कंदव। इहो छो थो थिए, ईअं छो थो थिए, मूंखे खपे खपे खपे, वधीक खपे वधीक खपे। तव्हां हमेशह वठण जी छो सोचींदा आहियो? तव्हां ॾियण जी बि सोचियो। हिते कोई आहे जेको गौर सां ॿुधे थो ऐं कमु न थींदो आहे? टीवी ॾिसण वारा मां कोई बि ध्यानु ॾिजो, उनजो केवल इहो न थींदो आहे कमु। तव्हां मां ज़्यादातर माण्हू वधीक आहिनि ऐं तव्हां सोचींदा आहियो त पूरी उहो आनंद किथे आहे? ख़बर अथव असां वटि उहे माण्हू आहिनि जॾहिं हू अचनि था जॉय स्मायर लाइ कमु करण लाइ, तव्हांजो मतिलबु इहो छा आहे त जॉय स्मायर लाइ तव्हां कमु करण लाइ आया आहियो? तव्हां सां रोज़ न ॻाल्हाईंदी आहियां? तव्हां सां गॾु वेही करे रोटी खावां? इन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां मुंहिंजे लाइ कमु न करणु आया आहियो, ख़ाली उनखे ॾेखारणु आया आहियो त तव्हां हिते आया आहियो। ऐं कहिड़ा कम आनंदित न थी सघंदा आहिनि? अगरि प्रभु चए थो त तव्हांजे साम्हूं इहो थिए ऐं तव्हां उन ते भरोसो कयो। असां ॿुधण जी कोशिशि कंदा आहियूं, असां ॿुधी था सघूं पंहिंजी बि उहे ॻाल्हियूं जेकी अंदरि आहिनि, उहो बड़बड़, उहो कुट कुट, उहे शिकायतूं करण वारी ॻाल्हियूं मुंहिंजी ज़रूरी आहे मूंखे तव्हां सां ॿुधायां। उन समय ते तव्हांखे जाम गुस्सो ईंदो आहे ऐं तव्हां चवंदा त ईअं छो थो थिए, पर इहा सच ॻाल्हि आहे, कंहिंखे बि गुस्सो ईंदो। ऐं पोइ बि मां इहो चवंदसि ऐं पछतावो कंदसि, इन खां अॻिते वक़्तु मां चवंदसि मां सोचियो, मां इहो कयो, मूंखे साफ़ चवणो आहे। मूं वटि उहो शर्त लॻाइनि था ऐं मूंखे चवनि था इहो नाज़ुक ॻाल्हि आहे ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त माण्हू ईअं छो था चवनि। मूंखे पाण खे इहो चवणो पियो, मां इहो छो थी कयां? ऐं पोइ मूंखे हिन ॻाल्हियुनि सां मूंखे झटको लॻंदो आहे, मां ईअं करे रही आहियां छाकाणि त मूंखे विश्वास आहे त मुंहिंजो कमु थींदो ऐं मुंहिंजो विश्वास, मुंहिंजो जेको नज़रियो आहे त मदद करणी आहे। प्रभु मूंखे मदद लाइ मोकिली आहे, मूंखे पंहिंजी मदद करणी आहे, उहो मदद मिलणी आहे, ॿियनि खे ॾियणी आहे जेके मूंखे ख़ुशी ॾींदी आहे। मां इहो ख़ुशी पाईंदसि तव्हांखे मदद करण में। अगरि तव्हां उनखे पसंदि नथा कयो त बि मां तव्हांजी मदद कंदसि। मदद ऐं जेकॾहिं तव्हांजी शादी थिए ऐं मां अची करे चवां हीअ छा थो थिए, ऐं ख़बर अथव मां चरी आहियां, मां शादी कई आहे पर मां ख़ुशि न आहियां, तव्हां छा कंदा आहियो ॿिए माण्हुनि सां? मूंखे हे संबंध में छो कुझु बि नथो लॻे, मां हीअं छो कयो? हा सही आहे, ॿुधायो मूंखे हिन माण्हुनि मां छा कुझु मिलंदो जॾहिं तव्हां इहो चवंदव? उहो जेको तव्हां चओ था उहो तव्हांखे मिलंदव। जंहिं महिल तव्हां ॿियनि खे ख़ुशी ॾींदव त तव्हांखे हमेशह अंदरि ख़ुशी मिलंदी। इहे शुरूआति कयो ऐं तव्हांखे आनंद मिलंदो। मां तव्हांखे ॿुधायां थी,
हर हिकु माण्हू जेको हिते वेठो आहे तव्हां वञी कयो। मां तव्हांखे ॿुधायां थी ABC जेको तव्हांखे सिखणो आहे ऐं अॻिते वधणो आहे जीअं तव्हांखे आनंद मिले। मां तव्हांखां सुठो प्रचार कयां थी, इन करे मां पाण ई बधाई थी ॾियां। तव्हां पंहिंजो ईमान साफ़ रखो। तव्हां ईमान सां गॾु आनंदी नथा रही सघो। ॾिसूं था प्रकृत 24:16 पॉलिस चयो, पंहिंजे करे मां पाण खे इहो यत्न कयां थो ऐं पाण खे इहो असुरक्षित कयां थो, अनुशासित कयां थो, शरीर जो नाश हुजण जे करे केंद्रीय प्रेम भावना जो नाश, शरीर जो भुख सां रहण ऐं जुड़ियल ऐं जेके प्रयत्न कयां थो उहो ईमान आहे। मुंहिंजो ईमान हमेशह साफ़ आहे। मां प्रभु ऐं माण्हुनि सां हमेशह निर्दोष आहियां ऐं मां चवंदो आहियां जेको बि कमु आहे उहो थी वञे। तव्हां कुझु ॿुधो त तव्हां वञी करे चओ ऐं सुलह कयो उन ॻाल्हि जी। उन भावना खे रखी करे पंहिंजो दुख न वधायो। बाइबल असांखे चवंदी आहे त असांखे हमेशह ॾिसणो आहे ऐं राति जो जेको दोष आहे उनखे ख़तमु करणो आहे। जेको बि तव्हां कंदव पाण कंदव। तव्हांजे वात जो छा, उहो सुठी ॻाल्हियूं करे आनंद वठी सघो था। तव्हांखे ख़बर आहे मां इहो ॻाल्हायां, सची में तव्हां इहो चओ था। याकूब चए थो हिकु ई वात सां आसीस ऐं शाप निकिरंदो आहे। असां प्रभु जी स्तुति कंदा आहियूं जेको प्रभु स्वरूप में आहे। श्राप ॾींदा आहियूं असमाधान अस्वस्थ करण वारो पाप आहे, ॿियो कोई न, पर प्रभु असांजी मदद कंदो। तव्हांखे अॻिते खां ॻाल्हाइण जे लाइ सावधान थियणु खपे ऐं तव्हांखे ॻाल्हाइणो आहे। पहिरें सोचियो ऐं तव्हां ॻाल्हायो जेके बि माण्हुनि सां ॻाल्हायो था। मां पंहिंजे जीअण जे बारे में ॻाल्हाईंदी आहियां, पंहिंजी चुनौतियुनि लाइ। पर पहिरें कुझु सालनि ताईं मां हमेशह शांतीअ में रहंदी हुयसि, छाकाणि त कुझु ॻाल्हियूं ख़बर ई न हुयूं, कुझु मतिलबु ख़बर ई न हुई, हमेशह बड़बड़ कंदी हुई। तव्हां हमेशह बड़बड़ कंदा रहंदा आहियो। छा ॻाल्हाईंदो तव्हांखे सम्झ में न ईंदो आहे। हिकु बि ॻाल्हि सम्झ में न आई। निश्चित कयो त तव्हां अकेला न आहियो। माण्हू छा सोचींदा उहो करे लगातार ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं माना कि उहो फ़र्क़ु पवंदो आहे जेकी ॻाल्हियुनि सां। मां हिते ई न चवंदी आहियां ॻाल्हायो न। सुठाई जे बारे में तव्हांखे ॻाल्हाइणो आहे। प्रभु मुंहुं ॾिनो आहे ॻाल्हाइण लाइ। 2 कन 2 अखियूं 1 नक ॾिनो आहे। तव्हांखे इहो सभु ॾिनो आहे। असां वधीक ॻाल्हाईंदा आहियूं त असां वटि 2 मुंहुं 1 कन आहे। ॿुधायो इहो सुठो आहे की न? त ॾिसो ऐं अॻियां वधो। मां घणेई कुझनि जो इस्तेमालु कयो आहे जीवन में आनंद वठण लाइ, पर वधीक मां ज़ोर न ॾेई सघंदी आहियां। होशियारीअ जो इस्तेमालु सही शब्द सां करणु खपे। इहा हिकु अहिड़ी जीवन जी चाबी आहे तव्हांजे जीवन में। अॼु जिंजर असां सां गॾु आहे ऐं असां वटि कई सवाल आहिनि इन विषय ते दर्शक उन्हनि जे तरफ़ां। असां वटि वाकई ॾाढा सुठा सवाल आहिनि। हा। छो करे पंहिंजो पाण शयूं हिकु साण थी न वेंदियूं आहिनि। सच में जीवन में जॾहिं मज़ो लुटण जी ॻाल्हि हूंदी आहे उहा सिर्फ़ु सुठी कल्पना न हूंदी आहे। परमेश्वर असांखे ज़रूरत जी हर उहा शइ ॾिनी आहे जेकी असांखे जीवन में ज़रूरत आहे। हर कोई ख़ुशि रहणु चाहींदो आहे। हिकदमि सही। इहा सही आहे। जॾहिं इहो ज़रा बि अचरज वारो लॻंदो आहे पोइ माण्हू सोचींदा आहिनि कि इहो ॿियनि माण्हुनि जे लाइ, पर मुंहिंजे लाइ कान आहे। त हे सवाल आहे एलिज़ाबेथ खां। हीअ पुछे थी कि तव्हां जीवन में आनंद ऐं ख़ुशि कीअं रही सघंदा आहियो जॾहिं अहिड़ा सारा माण्हू यीशु जे बारे में नथा ॼाणनि। असांजे देश में एॾी समस्याऊं आहिनि त मुंहिंजे लाइ ख़ुशि रहणु मूंखे थोरो अजीब लॻंदो आहे, लापरवाह लॻंदो आहे। त तव्हां हिन जो छा हल था ॿुधायो? पर मां इहो सोचींदी आहियां ऐं विश्वास आहे त माण्हू सोचींदा आहिनि जेकी अचरज वारी ॻाल्हि आहे ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त जंहिंमहिल असां चवंदा आहियूं त इहा ॻाल्हि आहे ऐं जंहिंमहिल असां पंहिंजे पाण खे ॿियनि माण्हुनि सां सोचींदा आहियूं ऐं असां चवंदा आहियूं त असां चयो आहे, पर जंहिंमहिल इहो सवाल असांखे ॿुधायो वियो आहे त इहो सवाल एलिज़ाबेथ जे तरफ़ां आहे
पर पुछंदी आहियां इहो जाम सुख जी ॻाल्हि आहे, पर असां जंहिंमहिल दुख में वेंदा आहियूं त असांखे ख़बर न पवंदी आहे। सही आहे। जंहिं वटि मसीह आहे, अगरि हो दुखी आहिनि त ॿिया माण्हू मसीह कीअं स्वीकार कंदा? ऐं इहो सच आहे, मूंखे विश्वास हा। आहे। ऐं वॾी वॾी ॻाल्हियूं समस्या थींदियूं आहिनि, कोई बि ख़ुशि न आहे, पर हा। मसीहो सची में ख़ुशि आहे। मूं वटि शांती आहे, आनंद आहे, मूं वटि उदासी कोन्हे, भय कोन्हे। जेकी बि ॻाल्हि आहे सच आहे। ऐं चर्च में वञी करे मां कंदी आहियां जंहिंमहिल असांखे ख़बर पवंदी आहे। मां मिसाल ॾिनो आहे त असांखे जंहिंमहिल असांखे संदेश मिलंदा आहिनि, हिकु हिकु करे ॾेखारियो आहे ऐं चवंदा आहिनि त असांखे इहो जीअणो आहे। ऐं ॿारनि सां असां जेको स्कूल में वञी सिखंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि छड़ो चवंदा आहिनि, ॾेखारींदो आहे। बराबरि, उत्तम। इहो मैरी आहे न्यू जर्सी मां। हुन जो चवणु आहे कि मां पूरो ॾींहुं भर ख़ुशि कीअं रही थी सघां। भले ई मुंहिंजे वीचार में मां ख़ुशि रहंदी आहियां, मां पंहिंजी बाइबल पढ़ंदी आहियां, रोज़ सुबुह जो तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां, पर जीअं ई घटना घटिजंदी आहे त मां जल्दी निराश थी वेंदी आहियां। मूंखे लॻंदो आहे मामिलो आहे कुझु शयुनि ऐं समस्याउनि जो जेको असांखे पहिरीं सम्झणो आहे। तव्हांजे आसे पासे थियणु, कंट्रोल न रखणु, इहो तव्हांजे लाइ कोशिशि करण खां बेकार आहे। मूंखे आख़िर में पतो लॻो दुनिया बदिलण वारी कोन्हे। मां पाण खे बदिले छॾियां ऐं स्वीकार कयो पंहिंजे पाण खे। ऐं कुझु सालनि ताईं मां इन जो इस्तेमालु कयो। मां पंहिंजे पाण खे हमेशह चवंदी हुयसि तोखे इहो करिणो आहे, तोखे उहो करिणो आहे। कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके हमेशह मूंखे सिखणियूं आहिनि ऐं दर्शक जेके सिखनि था मां उहो सेखारींदी आहियां। मां पाण खां कंट्रोल कंदी आहियां, मां स्वीकार कंदी आहियां, मां कंट्रोल करे सघंदी आहियां उहो ॻाल्हियुनि खे जेके मुंहिंजे हद में न हुयूं, पर मां हाणे करे सघंदियूं आहिनि। पर जेकी ॻाल्हि आहे असांजे समाज में मूंखे हमेशह काबू करणियूं आहिनि उन ॻाल्हियुनि खे ऐं ख़बर त आहे जंहिंमहिल मां इहो कंदी आहियां जेके प्रभु मूंखे सेखारियूं आहिनि जो पाण में, ऐं मां उहो कंदी आहियां। मां हमेशह चवंदी आहियां कि मूंखे करिणो आहे। मां हमेशह कोशिशि करे प्रार्थना हमेशह कंदी रहंदी आहियां। रस्तो उन्हनि खे ॻोल्हणो आहे। कुझु नंढियूं कुझु वॾी शयूं साम्हूं ईंदियूं, सही। उनखे कीअं प्रतिक्रिया करूं, असां मसीह सां कीअं जुड़ियल रहूं। मां स्थिरता में विश्वास कंदी आहियां। मुंहिंजो मुड़ुसु ॾाढो स्थिर माण्हू आहे ऐं मां ओतिरी बि शांत न आहियां। मां परिस्थितियुनि जे अनुसार हेठि मथे थींदी आहियां। मां पंहिंजी योजनाउनि खे ठाहींदी न आहियां, पर जॾहिं शयूं मुंहिंजे साम्हूं ईंदियूं आहिनि, हिसाब सां बंदि थींदियूं आहिनि, त मां बीमार थी वेंदी आहियां। ऐं ख़बर पओ मां देव जे कुझु सालनि ताईं असीम स्थिरता जे ॾिठी। केतिरनि सालनि खां मां इहो शइ ॾिठी आहे ऐं शइ जे करे उनखे कहिड़ी वाधायूं ॾिनी। ऐं पोइ मूंखे लॻंदो आहे त मूंखे सोचणो आहे ऐं त कि मूंखे कहिड़ो भरोसो आहे, कंहिंजे मथां भरोसो आहे। उहो विश्वास मूंखे पंहिंजे पाण सां जोड़णो आहे ऐं जेको मां प्यासो आहियां उन ॻाल्हि जा मूंखे प्रकट तृप्त थियणो आहे। उन करे मां उन सां गॾु आहियां। ऐं इहो ॿियो विषय आहे, ओतिरो समय न आहे असां वटि। हिनखे असां अॻिले दफ़े ॾिसंदासीं। हीअ लीना आहे सिडनी मां, जेकी चवे थी यीशु हुनखे चवे थो कि कॾहिं बि चिंता न करणु खपे। उहे हमेशह संदेश ॾींदा आहिनि कि चिंता कॾहिं बि न करो। त मूंखे लॻे थो कि असांजे मग़ज़ में कुझु अहिड़ो बटण हुअणु खपे जंहिंखे दॿाइण सां असां चिंता करणु बंदि कंदासीं। पर मूंखे पंहिंजी ज़िंदगी आनंद सां जीअणी आहे। मां इन विषय ते सोचियो, छड़ो ॻाल्हाइण ई न, कंहिंखे चिंता न कजो। शायदि कुझु थिए, पर त बि उनखे अपनाइण में ख़ासि वॾी ॻाल्हि आहे। असांखे चिंता न करणी आहे, इहो तव्हांखे चवणो आहे। मां विश्वास सां चवां थी तव्हांखे चिंता जो भरपूर अनुभव थींदो ऐं अंत में तव्हां उनजो फ़ैसिलो कंदव कि उनखे स्वीकार कयूं। इहो तव्हांजे लाइ निरुपयोगी ऐं ज़ोर लॻाइण वारो बदिलाव न थींदो। बाइबल इहो ई चवे थी चिंता करणु पंहिंजी हालति जो हिकु ई ॿुधाए नथी सघे। इहो तव्हांखे वधाईंदो कोन, मतिलबु छो इहो कुझु बि सुठो न थियणु ॾींदो। इन जो इहो मतिलबु छो इहो आहे त तव्हांखे पागल थियणो पवंदो। तव्हांजे ख़्याल सां इहो अनुभव थींदो, उहो तव्हां महसूसु कयो। प्रभु सां गॾु तव्हां कुझु साल लॻाए छॾियो ऐं पोइ ॾिसो त तव्हांखे छा थो मिले। ऐं अनुभव सां तव्हांखे उहो मिलंदो जेको भरोसो तव्हां करे सघंदा आहियो पंहिंजे जीवन में। पर तव्हांखे ख़बर पवंदी। मां बि चाहियां थी त तव्हां वटि उहो सभु कुझु हुजे। मां जेकी आहियां अॼु प्रभुअ जे करे आहियां ऐं प्रभुअ जी मदद कंदी आहियां जीअं तव्हांखे मदद मिले, छो त प्रभु चाहे थो मदद मिले। इन करे चिंताग्रस्त थियणु मतिलबु भविष्य जी तरफ़ ॾिसणु ऐं बुराई जी या अपेक्षा त करणु। ॾिसणो न आहे। असांजी समस्या इहा ई आहे त असां यादि कंदा आहियूं
समस्याउनि जो समाधान कढणो आहे या कुझु करिणो आहे जंहिंसां प्रभु सां निश्चिंत थी वञूं। त इहे सभु ॻाल्हियूं असांजे काबू खां ॿाहिरि आहिनि पूरी तरह सां ऐं हे बेकार। परमेश्वर जे काबू में आहिनि। त खोड़ सारो भरोसो कयो, घणी परेशानियूं हुजनि घटि न करणी पवनि, असांजी समस्या रहंदियूं, जेको असां उन वक़्तु सोचींदासीं उहो असां सां गॾु थींदो। ऐं तव्हांखे ॿुधायां, जेके असां में लिखियलु आहिनि फिलिपिन 6 में, असांखे ख़बर आहे त असां उहो ॻाल्हि कयूं, चिंता न कयूं, पर उन ॻाल्हि जी असां निवेदन ॻोल्हियूं। सुठो आहे। मूंखे अॻिलो सुवाल सुठो लॻो, छो करे एकदमि सिधो लॻंदो आहे, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जीअं असां अॼु जे इन में पढ़ियो हुयो। जीअं असांखे कृतज्ञ थियणु खपे, असांखे शुक्रगुज़ार थियणु खपे। हीअ शिकागो मां लिखे थी कि मां पंहिंजी ज़िंदगी खे अञा कीअं आनंद सां जीए थी सघां। मूंखे पंहिंजे मुड़ुस सां गॾु ज़िंदगी अञा सुठी तरीक़े सां जीअणी आहे, जीअं मां पंहिंजे ॿारनि सां जीअंदी आहियां। असां ॼाणूं नथा हुनजो रिश्तो कीअं आहे, पर मां सोचियां पई इन सवाल जो जवाबु, मगर योग्य उत्तर सही रस्तो आहे। कंहिंसां बि गॾु असां गॾिजी मज़ो नथा वठी सघूं इन धरतीअ ते, उहो निर्दोष न आहे। असांखे ॾिसणो आहे ऐं तलाश करणी आहे उन सुठे गणनि जी ऐं सुठे विषयनि जी, ऐं असांखे हमेशह ज़ोर लॻाइणो आहे सुठी ॻाल्हियुनि ते। त असां कहिड़ी बि शइ हुजे जंहिं ते ध्यानु ॾियूं था असां, उहा शइ वॾी शइ, उहा इन जे लाइ असां नंढी ॻाल्हियुनि ते ध्यानु था कयूं ऐं उहे वॾियूं थींदी वेंदियूं आहिनि जेके ग़लति आहिनि, जंहिंसां असां शादी कंदा आहियूं ऐं ॾिसंदा आहियूं कि असां उन्हनि सां गॾु आहियूं या ग़लति, छाकाणि त उन जे करे वधीक रही सघंदा आहियूं पूरो समय, असां उनखे ॾिसी सघंदा आहियूं सुठो बुरो या ग़लति। इन करे मां पतो कयो आहे उन वधीक ख़र्च खां तव्हां पूरो इहो सोचे सघंदा आहियो कि तव्हां गॾु वक़्तु गुज़ारियो, छो त असांखे रिश्तो संबंध ठाहे रखिणो आहे। आख़िर में इहो गुस्सो ईंदो आहे जंहिंजे करे ॻाल्हियूं ख़राब थी वेंदियूं आहिनि जीवन में, ऐं उहो गुस्सो तव्हांखे दुख पहुचाईंदो आहे अंदरां। इन करे तव्हां पंहिंजो पाण सां समय बितायो ऐं उन माण्हूअ सां, पर अगरि तव्हां परेशान थी था सघो इन खां त सुठो आहे वधीक जे हा, पुठियां न सही ॻाल्हि लॻणु। आहे। ऐं इहा ॻाल्हि थींदी आहे, इहो सच आहे, इन में कुझु ग़लति न आहे, पर ग़लती थी वेंदी आहे। तव्हांखे महसूसु करिणो आहे कि छा हुयो, उन ॻाल्हि ते सोचियो। तव्हां सोचींदव त तव्हांखे हल मिलंदो ज़रूरु उन शइ जी जेकी तव्हांखे ॾाढी ज़रूरत आहे। थी सघे थो मां सही न आहियां, ऐं ख़बर अथव उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे निर्दोष साबित करनियूं आहिनि, ऐं तव्हां पोइ बि ख़ुशि थी सघंदा आहियो, ऐं पाण सां तव्हां हमेशह ख़ुशि रहंदव त ॿियनि सां बि, ऐं तव्हां उहो करे सघंदव जीअं ॿिया माण्हू ख़ुशि थी सघनि वधीक। हा, जेके ॻाल्हियूं तव्हां उन्हनि जे लाइ चवंदा आहियो, जंहिं तरीक़े सां तव्हां पंहिंजे घोट जे बारे में पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हाईंदा आहियो, सही, हे ॾाढो असरु थींदो आहे सभिनी ॻाल्हियुनि ते। मां सोचां थी इलाही सारी जाइफ़ूं आहिनि जेके सिखणु ज़रूरी आहे। जेतिरो तव्हां वधीक कहिड़ी बि ख़ामोशियुनि जे बारे में चवंदव त तव्हांखे अभिमान दर्शाईंदो, ऐं तव्हांखे सम्झणो आहे। बाइबल चवंदी आहे त पाण पंहिंजे पाण सां न सम्झो, ऐं जेको तव्हांखे ॾिसणु अचे थो तव्हां ॾिसो, जेको बि उहो तव्हांखे ॾिए थो उहो तव्हां उन खां भेट वठो। उन जे करे तव्हां पंहिंजे पाण सां न लड़ो, जेको थिए थो इन जे लाइ जेके झटका उन जा न आहिनि उहे थींदा। तव्हां सोचणु चालू कंदव उन ॻाल्हि ते, तव्हां सुठी सोच रखो, उनखे तव्हां धन्यवाद कयो जेको तव्हां जे लाइ चए थो, ऐं उन जी तारीफ़ कयो, प्रार्थना कयो, ऐं उहो ॾाढो सकारात्मक हुजे। ज़िंदगी जो आनंद लुटण जो मां हिकु शइ ॼाणींदी आहियां कि असां अलॻि अलॻि मौसम सां गुज़रंदा आहियूं, हुन में हमेशह कुझु न कुझु सुठाई हूंदी आहे जंहिंजो आनंद असांखे वठणु खपे, जेको परमेश्वर असांखे ॾिनो आहे। मूंखे यादि आहे जॾहिं छोकिरियूं नंढियूं हुयूं त पंहिंजो समय हो ॾाढो ख़ुशी सां गुज़ारींदियूं हुयूं। जॾहिं हो थोड़ियूं वॾियूं थियूं त तॾहिं हिकु अलॻि समय हो हुननि खे गुज़ारण लाइ, तॾहिं बि उहे ख़ुशि हुयूं। मां ऐं मुंहिंजे मुड़ुस अलॻि अलॻि तरह जी ख़ुशियूं ॾिठियूं हुननि ॿिन्हिनि सां गॾु, अलॻि मौसम में, अलॻि कमनि में, सेवकाई में, जीवन में, सही। चर्च में। जॾहिं मां ऐं मुंहिंजे मुड़ुस पाण में ख़ुशि करण जो फ़ैसिलो कयो त परमेश्वर प्रकट थियो, हुन असांखे आशीष ॾिनी। सच में यीशु चवंदो आहे, चोर ईंदो आहे चोरी करण, घात नाश ॾियण। तव्हां पंहिंजे जीवन जो मज़ो वठो ऐं उन जीवन में तव्हां अॻियां वधो। जेकी ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां, हिन करे मां पंहिंजो जीवन ख़ुशीअ सां बिताईंदमि। जंहिं महिल माण्हू पंहिंजो जीवन ख़ुशीअ सां न बिताईंदा आहिनि, मूंखे जाम दुख थींदो आहे। मुंहिंजे जीवन में इहे ॻाल्हियूं थियूं हुयूं, पर मूंखे ख़बर आहे मुंहिंजा ॿार जो आनंद न लुटियो हुयो, जंहिंजे करे मां
छाकाणि त प्रभु दुखी न थींदो आहे ऐं उहो सच में चाहींदो आहे त तव्हां उहो कयो जेको तव्हांखे अभ्यास करिणो आहे ऐं इन जी शुरूआति कयो, कंहिं बि शइ जी शुरूआति कयो। मूंखे ईअं लॻंदो आहे त तव्हां उन जी शुरूआति करे अभ्यास था कयो, पोइ ॾिसो तव्हांखे छा थो मिले उन शइ लाइ तव्हां जेको चओ था। ऐं उहा मुंझ जेकी असां वटि हूंदी आहिनि ऐं उहो बारबेक्यू मां माण्हुनि खे घुरायां ऐं चवां की तव्हां हॉट डॉग्स खाओ, इहो खाओ, गॾु अची रहो ऐं पार्टियूं कयो वेही करे। ऐं माण्हू चवंदा आहिनि त तव्हांखे मूंखे असांखे चवणो आहे त की प्रभु असांखे छो नथो वणे इहो सभु, इहो पुछो तव्हां। ऐं तव्हां ईअं न चओ तुंहिंजे करे तव्हां पाण छा था करे सघो उनखे अपनाइण लाइ, छो त असां वटि उहो बराबरि हालतूं न हूंदियूं आहिनि ऐं मूंखे खपे उहो करणु ऐं मां उनखे अपनाइण पंहिंजे पाण खे, उहो मां ख़ुशी सुठी सलाह आहे। धन्यवाद। ख़ैर, एंजॉइंग एवरीडे लाइफ जाम महत्वपूर्ण आहे तव्हांजे लाइ ऐं तव्हां मां जाम माण्हू इहो सोचींदा आहिनि त तव्हांखे अभ्यास करिणो आहे ऐं तव्हांखे जीवन जो आनंद वठिणो आहे, जेको बि हालतूं हुजनि तव्हांजे साम्हूं। ऐं कोई माण्हू तव्हांखे बुरी तरह सां दुखी कयो आहे ऐं कुझु बि सही न हुजे, ऐं इन करे असां अॼु पेश था कयूं जंहिंजो नालो आहे सिनर्जी एडिशन एंजॉइंग एवरीडे लाइफ। ऐं हक़ीक़त में पंहिंजे जीवन जो आनंद वठो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।